नाज़रीन, सेहत खाते वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो नवाबशाह में बेनज़ीर इंस्टीट्यूट ऑफ यूरोलॉजी एंड ट्रांसप्लांटेशन जो इफ्तिताह करे छॾियो आहे। वधीक तफ़सील लाइ पेश आहे आमिर भट्टी जी हीअ रिपोर्ट। जिन्होंने नवाबशाह में BIUT जो इफ्तिताह कयो है, जंहिंजो इफ्तिताह हेल्थ मिनिस्टर डॉक्टर अज़रा फज़ल पेचो साहिबा कयो है। अचो त इन हवाले सां हितां जे शरीक महिमाननि सां ऐं डॉक्टरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। सभ खां पहिरीं मां शुक्रिया कंदुसि तव्हांजे चैनल जो। इन इंस्टीट्यूट में जिते हींअर बीठा आहियूं, जंहिंजो अॼु अज़रा फज़ल पेचो साहिबा इफ्तिताह कयो SIT सां गॾु। इन इंस्टीट्यूट जी मां थोरी तव्हांजे चैनल खे हिस्ट्री ॾियां त जॾहिं आसिफ़ अली ज़रदारी साहिबु जॾहिं प्रेसिडेंट थिया हुआ त उन्हनि ई तॾहिं ई अप्रूव कयो हो इदारो इन ई नाले सां। पोइ अदी अज़रा ऐं SIUT अदीब साहबनि जी टीम मिली करे हिन लेवल ते पहुचो। कुझु असांजूं काविशूं, कुझु तव्हांजूं, सभिनी पंहिंजूं हिते दुआउनि सां हिते पहुता आहियूं। ऐं हिन इदारे में सभ खां सुहिणी ॻाल्हि इहा आहे त सिंध जो ई पहिरियों इदारो आहे BIUT, जेको मोहतरमा जे नाले सां असां किडनी सेंटर हिते असांखे सिंध गवर्नमेंट ॾिनो आहे। सिंध गवर्नमेंट जा हिन आवाम ते थोरा आहिनि ॾाढा, स्पेशली हेल्थ एलियाज़ के मैडम अज़हर जेके काविशूं आहिनि ऐं ज़रदारी साहब जूं जेके इनपुट आहिनि, बिलावल साहब जूं, उहे हिन इंस्टीट्यूट में ख़ूबसूरत ॻाल्हि इहा आहे त मरीज़ जो गुर्दे जी सिंपल पथरी, लेज़र जो हुजे, लिथोट्रिप्सी हुजे, डायलिसिस हुजे, किडनी जो पेवंद कार्य जंहिंखे किडनी ट्रांसप्लांटेशन चइबो आहे, ऐं रोबोटिक सर्जरी, सभु इलाज थींदा। इहे त जिथे किथे चवंदा आहिनि थींदा आहिनि, पर असुल ॻाल्हि हिते इहा आहे जेका असांजी सिंध गवर्नमेंट ॾिनी आहे, उहा आहे त मरीज़ जो इलाज फ्री ऐं इज़त सां थींदो। शहीद बेनज़ीराबाद डिस्ट्रिक्ट के जितने भी आवाम है, मरीज़ हैं, जिनको फ्री ऑफ कॉस्ट इधर इलाज मिलेगा। इसके चलने से बहुत से लोगों को बहुत फ़ायदा होगा और मेरी पूरी आवाम को दरख्वास्त है कि इस इदारे के लिए दुआ कर। बड़ी खुशखबरी की बात है क्योंकि इंटीरियर सिंध में पहली दफ़ा रोबोटिक सर्जरी BIUT इतना अच्छा बना हुआ है। टेक्नोलॉजी जेकी आहे उहा आगा खान में भी ना आहे, उहा हिते इंट्रोड्यूस कई अथनि। ऐं मां सम्झां थी त हीअ हिकिड़ी ॾाढी वॾी अचीवमेंट आहे, न सिर्फ़ु सिंध लाइ पर आसपास जेके ॿिया बि असांखे लॻनि था प्रोविंसिस, उहे बि अची हिते जेके जेतिरो फ़ासिलो घटि लॻंदो उहो हिते अची कराए सघे थो फ्री ऑफ कॉस्ट। कैमरामैन मुशर्रफ भट्टी सां गॾु आमिर भट्टी, धरती TV न्यूज़, नवाबशाह।